अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह शबीर। तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध में मकानी इदारनि जी चूंडुनि जी पहिरें मरहले में पोलिंग जारी आहे। सिंध जे 14 ज़िलनि में मकानी इदारनि जी चूंडुनि में 21,000 खां मथे उम्मीदवार मैदान में लथल आहिनि, जॾहिं त चूंडुनि लाइ 9,000 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। पोलिंग सुबुह 8 वॻे शुरू थी, जेका बिना कंहिं वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। लाड़काणे डिवीज़न जे जेकबाबाद, कशमोर, शिकारपुर, लाड़काणो ऐं शहदादकोट ज़िलनि जो अवाम अॼु पंहिंजा मकानी नुमाइंदा चूंडे रहियो आहे। सखर डिवीज़न जे 3 ज़िलनि खैरपुर, सखर ऐं घोरकी शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे 3 ज़िलनि शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, नौशरो फेरोज़ ऐं 3 ज़िलनि मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं थर पार्कर में बि पोलिंग थी रही आहे। मुख़्तलिफ़ डिवीज़नुनि मां 1,000 खां वधीक उम्मीदवार बिना मुक़ाबले चूंडिया विया आहिनि। इलेक्शन कमीशन मूजिबि कंहिं बि अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ फ़ौज ऐं रेंजर्स जा जवान समूरनि तकनि ते गश्त करे रहिया आहिनि।